घोटकीअ में मुड़ुस घरवारीअ खे लठियूं हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। ॻोठ सियाणो शेख जे रहवासी हज़ूर बख़्श शेख ऐं संदसि घरवारी एहतिजाज कंदे चयो त संदन न्याणीअ खे मुड़ुस कूड़ो कारे इल्ज़ाम हणी सख़्तु ज़ख़्मी कयो आहे। हुननि चयो त जवाबदार अली मुराद बिना जवाज़ न्याणी ते तशद्दुद कंदो रहंदो हो। औरत जे वारसनि अपील कई त जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। औरत मासूम न्याणीअ जी ॻोल्हा लाइ कराची खां घोटकी पहुची वई। माई कोयला दाईंदे चयो त संदसि मासूम 5 वरनि जी न्याणी सोना खे मुड़ुस ऐं ॾेर अगवा करे खणी आया आहिनि। हुन चयो त ॾेर नशई आहिनि, ख़दशो आहे त न्याणीअ खे विकिरो न करे छॾियो हुजे। औरत अपील कई त न्याणी वापसि ॾियारे संदसि बेचैनी ख़तमु कई वञे। पीएमसी खैरपुर मेडिकल कॉलेज खे 5 वरनि बाद रजिस्ट्रेशन लेटर जारी करे छॾियो आहे। अॻूणे वॾे वज़ीर सैयद कामिल शाह पारां ॾिनल मेडिकल कॉलेज 5 वरनि दौरान रजिस्टर न थियण सबबि शागिर्द ऐं वालिदैन परेशान हुआ। सैयद कामिल शाह, नवाब खान वसां ऐं ॿियनि जी कोशिशुनि बाद मेडिकल कॉलेज जी रजिस्ट्रेशन जो अमल मुकमल थी वियो आहे। पीएमसी खैरपुर मेडिकल कॉलेज खे 5 वरनि बाद रजिस्ट्रेशन लेटर जारी करे छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk